नासिक जैकोबाद में हथियारबंद चौपाई माल के व्यापारी की यरगमाल बनाए 15 लाख रुपया फुर करे फरार थी विया आहिनि। तफ़सील मालूम कयो अब्बास गुल मस्तोई खां। जी अब्बास, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल सदर थाने की हद जैकोबाद शहर की जमाली फाटक वट नामालूम हथियारबंदन व्यापारी का 15 लाख रुपयो फुर करे फरार थी विया आहिनि। अहिड़े वारदात बाद शहरियुनि पारां कोटिया कराची क़ौमी शाहरा ब्लॉक करे धरणो हणे वियो, जेको 4 कलाकनि ताईं जारी रहियो। धरणे में शरीक माण्हुनि पुलिस खिलाफ़ शदीद नारेबाज़ी भी कई। हुननि जो इहो ई चवणो हो त सुबुह जो सवेरे विच शहर मां वापारी उन खां हथियारबंद पुलिस जे साम्हूं फुर करे विया आहिनि। मुज़ारिन जो चवणो हुयो त जहिड़े वक़्तु ॾोहारी फुर करे रहिया हुआ त सिविल लाइन थाणे जी जेका पुलिस आहे उहा उते मौजूदु हुई, लेकिन पुलिस एहलकारनि मज़ामत बि कोन कई, न ई उन्हनि खे बचाइण जी कोशिशि कई। केतिरा ई कलाक धरणो हणण बाद पुलिस ॻाल्हियूं करे रोड खोलाए छॾियो। जेके मुतासिर हुया उन्हनि जो इहो ई चवणो त असांजी फुर थियल 15 लाख रुपया रक़म आहे उहा वापसि कराई वञे ऐं उन्हनि एसएसपी जैकोबाद खां इहो मुतालबो कयो आहे त जेके पुलिस एहलकार उते मौजूदु हुआ उन्हनि जे ख़िलाफ़ नोटिस वठी कार्रवाई कई वञे। जी तफ़सील ॾियण जे लाइ अब्बास, तव्हांजी